तो मुरब के मानी न खाराई। काल या रब कैफ उतइमुक व अंत रब्बुल आलमीन। चंदो मौला तोखे मानी किए खाराया, तू तो जहान जो पालनहार रही, तू तो खाइण पीण का पाक आई, तोखे मानी किए खाराया। काल अमा अलिमत अन्नहु इस्ततामक अब्दी फुलान। ओ मुंजो फलाणो बानो, छा मुंजो फलाणो बानो तो खमानी घुराई हुई, घुरी हुई मुझे बाने मुझे बाने मुझे बाने मुझे बाने मुझे बाने। हाँ चवण असां सभु रब जा आहियूं न, पर जंहिंखे उहो पंहिंजो करे, जंहिंखे उहो पंहिंजो चवे। रब फरमाए तो मुझे माने तोखा मानी घुरी फलम तुतइम हो, पो तो मुझे पाने के मानी न खाराई। मुझो दोस्त तो वट बुखारो आयो, उन्हें के तो मानी न खाराई। अमा अलिमत अन्नक लौ अतअमतहु लवजत ज़ालिक इंदी। जे तू उनके मानी खाराई हाँ तो वो मुंह वट लही हाँ। मरब खाइण का पाक आहियां, पीअण का पाक आहियां, पर जेको मुझो बानो तो वटायो, जे उनके खाराई हाँ त ॼण मूं रब के खाराई। सुभान अल्लाह। वरी रब फरमाइंदो यब्न आदम इस्तस्क़ैतुक, ए आदम जा पुत्र मूं तो खम पानी घुरियो, फलम तस्किनी, पर तो मुखे पानी न प्यारियो। काल या रब कैफ अस्कीका, चवंदो मुंहिंजा पालनहार तोखे कीअं पानी प्यारिया हाँ। व अंत रब्बुल आलमीन, तू जहाननि जो पालनहार आहीं, तोखे पानी कीअं प्यारिया हाँ। कालस्तस्काक इन अब्दी फुलानुन फलम तस्के, ए मुंहिंजा बाना फलाणे मुंहिंजे बाने तोखां पानी घुरियो हुयो, फलाणे मुंहिंजे बाने तो का पानी घुरियो तो उनके पानी न प्यारियो। अम्मा इन्नक लौ सकैतहु वजत ज़ालिक इंदी, जे तू उनके पानी प्यारिया तो वो मुंह वट लहिया। पुत्र के अल्लाह वारे वट वञ, बीमार का पुछण जे ला वञो तो उते रब थो मिले। के अल्लाह वारे के मानी खाराए त इया मानी अल्लाह वट थी मिले। के अल्लाह वारे के पानी प्यार त यो पानी अल्लाह वट थो पहुचे। भला जेके अल्लाह वारे के न पुछण वञी, न मिलण वञी, न मानी खाराई, न पानी प्यारी त रब तोखे ॾोरा पो ॾींदो। इबादतूं त कयई, बराबर नमाज़ूं पढ़ी, तबलीगूं कयई, बिस्तरा कंध ते खयई, पर मुझे बाने के मानी छो न खारायई। मुझे बाने का पुछण मिलण छो न वे। रब क्या मजे ॾियारे में ॾोरा पो ॾींदो। ए आबिदो, ए ज़ाहिदो, ए नमाज़ुन पढ़ण वारो, ए रोज़न रखण वारो, ए रातियुनि जे जागण वारो, भली इबादतूं कयो, पर अल्लाह वारनि वटि वेंदा कयो, वेंदा कयो, वेंदा कयो। जे अल्लाह वारनि वटि न वियो त क़यामत जे ॾियारे में इबादतुनि जे हूंदे बि रब जी प्यार मिलंदई, रब जो ॾोरा पो मिलंदई त मुंहिंजो बानो तुंहिंजे पाड़े में हुयो, तू छो न पुछण वेस, छो न मिलण वेस, छो न ॾिसण वेस, छो न उन जे ज़ियारत जे लाइ पहुते।
पोइ ॿुधायो अल्लाह वारनि वटि वञिजे या न वञिजे, उन्हनि जी ख़िदमत कजे या न कजे, उन्हनि खे मानड़ी खाराइजे या न खाराइजे, पाणी प्यारजे या न प्यारजे। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। हाँ चवंदा त अल्लाह वारनि वटि छा आहे। मदीने वारो साईं तो फरमाए त लो उदतहू लवजतनी इंदहू, जे मुंहिंजे वलीअ वटि वञी हा त मूंखे उते तूं ॾिसी आ, उते लही आ, मां उन्हनि सां करीब हूंदो आहियां। अना हदीस कुदसी ॿी हदीस ॿुधो, अना मा अब्दी इज़ा ज़करनी, जेॾी महिल मुंहिंजो बानो ज़िक्र कंदो आहे त ओॾी महिल मां अल्लाह उन सां गॾु हूंदो आहियां। मां किथे हूंदो आहियां, किथे हूंदो आहियां। ॿ मलाइका पाण में पहिरें आसमान ते मिलिया, हिकिड़ो सतें आसमान खां हेठि नथो पियो वञे ज़मीन ते, ॿियो वरी ज़मीन खां मथे पियो वञे, पहिरें आसमान ते ॿई मलाइका मिलिया। आसमान वारे मलाइक पुछो ज़मीन वारे खां, अब काॾे थो वञे? चई त ज़मीन सॼी ॻोल्हियमि, ख़ुदा न मिलियो, अल्लाह न मिलियो। हाणे आसमान ते ॻोल्हण थो वञा त अल्लाह मनो आसमान ते मिले। त आसमान वारे चयो त मां सतई आसमान ॻोल्हे आयो आहियां, अल्लाह मूंखे न मिलियो। हाणे वञा थो ज़मीन ते त अल्लाह ज़मीन ते ॻोल्हिया, मां ज़मीन तो ॾिसियूं थो अचां, मां आसमान तो ॾिसियूं थो अचां। आवाज आयो, ग़ैबी आवाज आयो, ए मुंहिंजा मलाइको, मूंखे आसमाननि में न ॻोल्हियो, मूंखे ज़मीनुनि में न ॻोल्हियो, मां अर्शन फर्शन ते न रहंदो आहियां, मां पंहिंजे पाने वलीअ जे दिल में रहंदो आहियां। ला युसानी अर्दी वला समाई वलाकि युसानी कल्ब अब्दियल मोमिन। ज़मीन मूंखे न मापाए सघंदी आहे, आसमान मूंखे न मापाए सघंदो आहे, जेकॾहिं मां रहंदो आहियां त मोमिन बाने जे दिल में रहंदो आहियां। अल्लाह वारनि जी दिल न रंजाईंदा कयो, उन्हनि जी दिल न दुखाईंदा कयो, उन्हनि जी गिला न कंदा कयो, उन्हनि सां दुश्मनी न रखंदा कयो, उन्हनि सां वेरी न थियो। अल्लाह वारनि जो वेरी दुनिया में बि ख्वार, आखिरत में भी शर्मसार हूंदो। चओ सल्लल्लाहु अलैहि या सल्लल्लाहु अलैहि या सही बुखारी में हदीस आ, हजरत सैयदना अबू हुरैरा रज़ियल्लाहु तआला अन्हु रिवायत फरमाए त अल्लाह पाण फरमायो, मदीने वारे साईं फरमायो त अल्लाह पाण फरमायो, यानी हदीस कुदसिया, ज़बान मुहम्मद मुस्तफा जी फरमान रब जो। अल्लाह तो फरमाए इन्नल्लाह अज़्ज़ व जल्ल क़ाल मन आता ली वलियन फ़क़द आज़नतुहु बिल हर्ब, जेको मुझे वलीअ सां दुश्मनी तो रखे, मां रब उन्हें के जंग जो ऐलान तो कयां। जे मुझे वलीअ सां दुश्मनी रखी आ, उन्हें सां मां ऐलान तो कयां जंग जो। पुट हेॾे ध्यान कयो, दुश्मनी रखी वलीअ सां ऐं ऐलान जंग कयो अल्लाह, रब जंग जो ऐलान कयो। को त ताल्लुक एॾो वॾो आहे न। हाँ सुभान अल्लाह। मुंहिंजो सैयद इस्माइल शाह सां प्यार आहे, मुंहिंजी हिन सां मोहब्बत आहे। हिन जो को नालो तो वठे, हिन खे को हथ त लाए, मां ऐलान तो कयां जेको इस्माइल शाह मुंहिंजो बच्चो आहे, मुंहिंजो मुरीद आहे, मुंहिंजो ख़लीफ़ो आहे, मुंहिंजो आहे, जेको हिन सां के हथ लाईंदो उन सां मां जंग कंदुसि। सुभान अल्लाह। बिला तशबीह बिला मिसाल,
तशबीह नथो ॾियां रब तो फरमाए त जेके मुंहिंजा वली आहिनि न जेको उन्हनि सां दुश्मनी तो रखे मां रब तो ऐलान कयां उन सां जंग जो जैसा रब जंग करे खटंदो या हाराईंदो जवाब ॾियो हाँ सुभान अल्लाह वमा तकर्रब इलैया अब्दी बिशैइन अहब्ब इलैया मिम्मा अफ्तरतु अलैहि मुझो बानो मु रब दे वेझो थींदो आ पर कंहिं शइ में एतिरो वेझो न थींदो आ जेतिरो फर्ज़न जे अदा करण सां वेझो थींदो आ जॾहिं मुझो बानो मुंहिंजा फर्ज़ अदा कंदो आ त मूं रब खे वेझो थी वेंदो आ विलायत जे हासिल थियण जो रस्तो कहिड़ो आ इन हदीस कुदसी में रब बयान कयो त वली उहो थींदो रब जे करीब उहो थींदो जेको रब जा फर्ज़ अदा कंदो नमाज कंहिंजो फर्ज़ आ हज कंहिंजो फर्ज़ आ रोज़ो कंहिंजो फर्ज़ आ मुंहिंजा दोस्तो ज़कात कंहिंजो फर्ज़ आ वली उहो थींदो आ जेको अल्लाह जा फर्ज़ अदा कंदो आ इहो ज़हन मां मुगालतो कढी छॾियो जेको माण्हुनि में ज़हन में आ न चवनि था त दा हे पोतल बानो आ अबा नमाज नसी नमाज साईं मदीने में पढ़ंदो मानी ट्रेवेला हिते तो डरे ऐं नमाज वरी मदीने में तो पढ़े हाँ समझो था तुसी पंज वेले असी हर वेले जे तहां पंज वक्त नमाज सा पढ़ो असां सदाई नमाज हाँ ये जेकी अल्लाह जे फर्ज के छॾनि था भुलजी न पो उन्हनि जे शोभते बाजुनि खे ॾिसी हथ जा वरी खलीफ़ा ठाहींदा उन जो कूड़ियूं करामतूं बयान कंदा समझो था कूड़ा कूड़ा उन्हनि जा ठाह ठाहे मुरीदनि खे ॿुधाए साईं साईं वटि से कैंसर वारो आयो सभा चऊं भलो थियो बाबा साईं ॾिसो साईं असांजो अहिड़ो कानी करामत वारो हीअं भित हुई न उन भित खे हीअं चई घोड़े वांगुरु हल त भित हली पई अबा कंहिं ॾिठो चई यारू ॾिठो अबा यारू की तो ॾिठो चई न मूंसां खमूं ॻाल्हि कई अबा खमूं कर ख़बर चई मूंसां रमूं ॻाल्हि कई रमू तू ॿुधा चई मूंसां मेहे मितेरे ॻाल्हि कई न को मेहो मितेरो हथ अचे न को करामत साबित थी समझो था न हाँ भुलजी न पो वली उन्हें के न सॾिबो आ जेको शोभते बाज़ी ॾेखारे कूड़ियूं करामतूं बयान करे करामत वलियन खां थींदी आ पर करामत विलायत जे रस्ते जी धूड़ ऐं मिट्टी वांगुरु आ रस्ते जो गिर्द गुबार आ विलायत जो शर्त ना है करामत वली उहो आ जेको कुरान ते अमल करे हदीस ते अमल करे नबी जे सुन्नत ऐं शरीयत ते अमल करे कन खोले ॿुधो मुगालते में न पइजी वञो कंठा कोलाबा कंगड़ियूं पातियूं पियूं आहिनि छला पाता पिया आहिनि गिचीअ में ज़ंजीर पायूं वतन ॾट गिचीअ में जे अलाह वारो आहे वरी सही मथो भी कूड़ींदा दाढ़ी भी कूड़ींदा फिरूं छिंभुर सब कूड़ींदा चाहे जे नफ्स के दा मारियो नफ्स के सजा दा नफ्स के सजा न तो दी कुदरत तो के लोड़ायो आ कुदरत तो के ख्वार जलील कयो आ हेरे सूफी है ना को जानवर मरी पवे न मरी पे उन जो गोश्त खणी खाईंदा कुठी ज़िबह कयो वो न खाईंदा बा कुहो था छा चवंदा दलील केड़ो था ॾियनि चवंदा कुहो था पंहिंजे हथ जी मारी खाओ था जेको मरी वियो उनखे अलाह मारियो अलाह जी मारी नथा खाओ माज़ल्ला अस्तगफिरुल्लाह हराम खाइनि जेके नबी जे दीन के छॾींदा त उनखे शैतान हराम न खाराईंदो त केड़ो हलाल खाईंदा हाँ वो बेटा या कुदरत जी उनके सजा है हराम खाइन जंजीर गट गिचीअ में पायूं वतन चंगा भला उन जे पुठियों लगी पिया आहिनि याद रखो
भुलजी न पो सूफी उहो आ जेको दिलबर नबी जे सुन्नत ऐं शरीयत ते हलंदो। छा जो सूफी आ जेको निमाज न पढ़े, जेको रोज़ो न रखे, दाढ़ी पधरो कई वेठो आ, छा जो सूफी आ? यो सूफी ना है, चो कूफी आ। कूफी आ, यो कूफी आ, सूफी ना है। सुभान अल्लाह। वदा ओ मिठा हदीस पाक जा लफ्ज हैं, वमा तकर्रब इलैया अब्दी बिशैइन अहब्ब इलैया मिन मफ्तरतु अलैहि। मुझो बानो मुखे वेझड़ो थींदो आ जेका मुझी प्यारी शय आ उन जे जरिए वेझो थींदो आ। उहा प्यारे में प्यारी मुझी शय आ जो मुझा फर्ज जेके मुकर्रर कया आहिनि उन्हनि ते अमल कंदो। फर्जन ते अमल कंदो आ, रब खे वेझड़ो थी वेंदो आ, वली बणजी वेंदो आ। छा ते अमल कंदो? फर्जन ते अमल कंदो। पीराने पीर दस्तगी महबूब सुभानी शहबाज ला मकानी मुझो सोनो मुर्शिद अब्दुल कादिर जीलानी। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। चिल्लो वेठा, चिल्लो 40 ॾींहं इबादत कयो, चिल्लो कमायो। जिन 40 ॾींहं पूरा थिया, हीअं ककर ज़ाहिर थियो, नूर जो हीअं चमकार थियो। आवाज आयो, हो अब्दुल कादिर, मां तुझो रब आहियां। अब्दुल कादिर तो एतरी मुझी इबादत कई आ जो तोखे निमाज सां माफ़ करे छॾीसी, तोखे निमाज माफ़ करे छॾीसी। आवाज थियो ककर मजा। हे बि सही पीरन जो पीर हो न, समझी वियो। सोचई त निमाज मदीने वारे साईं ता माफ़ न थी, मौला अली ता निमाज माफ़ न थी, करबला में इमाम हुसैन तीरन ऐं तलवारन जे छांव में भी निमाज पढ़ी, उते भी निमाज उन ते माफ़ न थी। इमाम ज़ैनुल आबिदीन कूफे ऐं दमशक जा कैद काटिया त भी उन्हें निमाज कोन छड़ी। इमाम मोहम्मद बाकिर निमाज न छड़ी, इमाम जाफर सादिक निमाज न छड़ी, इमाम अली तकी निमाज न छड़ी, इमाम अली नकी निमाज न छड़ी, इमाम अली हादी निमाज न छड़ी, इमाम हसन अस्करी निमाज न छड़ी। इमाम महदी इंदो त जियां लहंदो त पेरी अचे निमाज अदा कंदो। निमाज इमामन ता माफ़ न थी। अबू बकर निमाज न छड़ी, उमर निमाज न छड़ी, उस्मान गनी निमाज न छड़ी, मौला अली निमाज न छड़ी, तलहा जुबैर अबू हुरैरे निमाज न छड़ी। मां केर आहियां जो मूं तो निमाज माफ़ थी वई? किथे शैतान त न आहे? सुभान अल्लाह। पेरे वाढू चोर जो पेरो सुञाणी वठंदो आहे, हर को चोर जो पेरो न सुञाणंदो आहे। या रब जी दात आ। हां वहीं त किथे इब्लीस त न आहे जेको यो आवाज तो करे, चई ला हौल वला कुव्वत इल्ला बिल्लाह। त ये दूहो ऐं धूड़ ऐं मिट्टी वांगुर थी ये ज़ाहिर थियो, शिकिल पुछड़ी हुजे। ओ अब्दुल कादिर, तोखे तुंहिंजे इल्म बचाए विधो, इन जाइ ते 40 कुतबन खे किराए विधो, 40 वली इन जाइ ते उन्हनि खे किराए विधो, उन निमाज़ूं छॾे ॾिनियूं। 40 कुतब किराए विधम इन मकाम ते, पर तोखे तुंहिंजे इल्म बचाए विधो। पीराने पीर फरमायो त दुश्मन अञा बि नथो मुड़ी, वरी बि हमलो थो करी। मूंखे मुंहिंजे इल्म न बचायो आहे, मूंखे मुंहिंजे अल्लाह जे फज़ल बचायो। वरी ॿियो हमलो कयईं जेको पहिरें हमले खां वधीक बारीक हुयो, वधीक ॾुखियो ख़तरनाक हमलो हुयो। माना गुरूर पियो पैदा करे, वॾाई पियो पे त तूं एॾो आलिम आहीं, तोमें एॾो फहम आहे जो तूं समझी वे मुंहिंजे मकर ऐं फ़रेब खे। फरमाईं त न, मूंखे मुंहिंजे इल्म न बचायो आहे, मूंखे मुंहिंजे अल्लाह जे फज़ल बचायो। हां पुट, अल्लाह जे वलियन ता निमाज माफ़ न थी, खुदा जे बरगुज़ीदा दोस्तन ता निमाज माफ़ न थी। हे सी भंग जा कूंडा तो पिए, दिल साफ निमाज माफ़। माना जेकी निमाज पढ़न था उन जो दिलियूं पलीत निमाज ला।
तुझी दिल पाक थी वई तो ते नमाज माफ थी वई। बाकी हे जेका लिस्ट तो के बुधाया में इमामन अहल बैतन उनन जो दिलियों माज़ल्ला साफ न हुयूं जो उनन ते नमाज फर्ज हुई तो ते नमाज मवाली ते माफ थी वई। बुधो पंजो अकीदो दुरुस्त कयो। वली उन्हें के नसर वो आ जेको मुझा दोस्तों अल्लाह जा अहकाम छड़े दे। वली वो आ जेको मदीने वाले साईं जी सुन्नत शरीयत वमा यज़ाल अब्दी यतकर्रब इलैया बिन नवाफिल हत्ता उहिब्बहु फइज़ा अहबब्तुहु कुन्तु समअहु अल्लज़ी यस्मअु बिह। ये फर्जन जी वेझड़ाई हुई अल्लाह के करीब थी तो वने। पर रब फरमाए तो जेको नफिल पढ़ंदो रहे तां जो मां अल्लाह उन्हें सा मोहब्बत रखा तो। नफिल पढ़ंदे पढ़ंदे वो मुझो महबूब बणजी तो वने। छा तो थी वने, छा तो बणजी वने, छा सा गलायो न, छा सा भंग जे कुंडन सा, चरस जे दोगाड़न सा, छा सा चिल्म जे पुड़ पुड़ करण सा, छा सा नफिलन सा। रब फरमाए तो त इहो बानो एडो त मुझो प्यारो बणजी तो वने, एतरो त मु रब जो इन सा प्यार थी तो वने जो मां अल्लाह इन सा मोहब्बत रखा तो। इहो मूसा मोहब्बत तो रखे, मां अल्लाह इन सा मोहब्बत रखा तो। पो फैज़ा अहबब्तुहु पो जने मां रब इन सा मोहब्बत रखा तो कुन्तु समअहु अल्लज़ी यस्मा बे पो मां रब इन जा कन बणजी विंदो आहियां जन सा ॿुधंदो। हाणे इन जो ॿुधण पंहिंजे कननि सां न आहे, मूं रब जे कननि सां। व कुन्तु बसरहु अल्लज़ी युबसिरु बे मां रब इन जो अखियूं बणजी विंदो आहियां जन सां ॾिसंदो। वयदहु अल्लती यबतिशु बिहा मां रब उन जा हथ बणजी विंदो आहियां जन सां पकड़ींदो। वरिजलहु अल्लती यमशी बिहा मां रब उन जा पेर बणजी विंदो आहियां जन सां पंधु करे हलंदो। हाँ हाणे वजूद बाने जो खुदाई वजूद बणजी विंदो आ। अल्लाह जे कुवतुन ऐं कुदरतुन जो मज़हर बणजी विंदो आ। बानो रब न थींदो आ, रब रब आ, बानो बानो आ। पर अल्लाह उन बाने में पंहिंजे कुवतुन जो ज़ुहूर फरमाई। पो तूं ॾिसी त हितों मोरे जो शहर भी नजर न अचई, पर दस्तगीर ॾिसे त बगदाद मां सॼी दुनिया जा शहर ॾिसी वठे। नजर तो इला बिलादिल्लाह जमा का खरदलतिन अला हुकुम इत्तिसाली। सॼी दुनिया में जेकी अल्लाह जा शहर आहिनि इएं तो ॾिसां जे तरीअ ते सरिया जो दाणो नज़र। तूं ॿुधी त हिकु साउंड बंदि थी वञे त मुंहिंजो आवाज़ ई कोन ॿुधी सघी। तूं हितों जे को माण्हू तूं वेठो हुजी हिते दिलबराबाद में को मोरे मुंहिंजो सॾई त तूं ॿुधी सघंदे? कोई तो दर्शन मूं सॾई त ॿुधी सघंदे? पर हिन मस्जिद जे पुठियों को सॾई त बि कोन ॿुधी सघंदे। छो त तुंहिंजा कन तुंहिंजा आहिनि, पर जन जे कननि में रब पावर रखंदो आ। जेकॾहिं हितों सॾु कर त मातली में महबूब इलाही। जे हितों सॾु करे त पो लाहौर वारो दाता भी बुधी सके, त अजमेर वारो ख्वाजा भी बुधी सके, त बगदाद वारो पीराने पीर भी बुधी सके, त नजफ वारो मौला अली भी बुधी सके। छाजे करे जो रब फरमाए तो मां इन जा कन बणजी विंदो आहियां जन सां ॿुधंदो आ। मां रब इन जो अखियूं बणजी विंदो आहियां जन सां, ऐं मां रब इन जा पेर बणजी विंदो आहियां जन सां हलंदो। सुभान अल्लाह सुभान अल्लाह। हीअं हिकिड़ो माण्हू पियो बयान करे, चई त मां मदीना मुनव्वरा में जा वञा पियो मके शरीफ़। मके वञबो आहे न, पहिरीं प्यादल सफ़र कंदा हुआ, प्यादल काफ़िला वेंदा हुआ त पहिरीं मंज़िल ईंदी बीर अली जी। कहिड़ी? अल्लाह शल सां सभिनी खे ॾेखारे।
बीर अली जी मंजिल ते जने अचबो आ ते इहराम बदबो आ पो मक्के रे वञबो बीर अली ते पहुतुस हाणे इंतजार पियो कयां त को काफ़िलो मिले जंहिंसां गॾिजी वञा मक्के शरीफ वाट ते बदू फुरींदा हा काफ़िला लुटींदा हा जे अकेलो वञणु ठीकु न आहे को काफ़िलो मिले जेॾी महिल पहुतुस टेपारी जो टाइम थियो काफ़िला सभु निकिरी विया जो हाणे वरी 2-3 ॾींहं तरसबो जेसी काफ़िलो अचे हिकिड़ा 2 ॼणा दुर्वेश बीर अली वटि मस्जिद शजरा जेका आहे उते निमाज़ पढ़ियऊं टेपारी जी ऐं हीअं वञण लॻा मके वारे रस्ते ते मुंहिंजो अदा काॾे था वञो जो मके था वञो पोइ मूंखे वठी हलो यार काफ़िला निकिरी आहे मां अकेलो आहियां मूंखे वठी हलो 2 खां 3 थींदासीं चयूं बाबा तूं हली न सघंदे चई बाबा जीअं तव्हां हलंदो तीअं मां हलंदुसि डुकंदुसि ट्रोड़ूं पाईंदुसि तव्हां सां न बाबा तूं न हली सघंदे असां चई वास्तो अथव मदीने वारे साईं जो चईंदो वॾी ज़ात जो वास्तो ॾिनो आहे हिक ॿिए में चयूं त हाणे त पंहिंजो मुड़े नथो हिकिड़े चयो त वठी हलोसि भला चयो हाणे हीअं कर जिते असां पेर रखूं उते पेर रखजांइ हेॾे होॾे पेर न कजांइ पेर ते पेर रखजांइ चई जीअं हुकुम कंदो तीअं कंदुसि चई हीअं जेॾी महिल हलिया ऐं वात सां कुझु 2-3 लफ़्ज़ पढ़ियऊं ऐं हलिया मां बि उन्हनि जे पेरनि ते पेर रखियो ऐं ज़मीन हेठों ट्रोड़ण लॻी हीअं जबल पहाड़ वण हीअं ट्रोड़ंदा वञनि हिकिड़ो पेर खणे त मेलनि जा मेल पंध तइ थी ज़मीन जा हेठों गुखड पिया अचनि मां तूं या इलाही ख़ैर कजाए अॼु मुंहिंजो सिर वेंदो जे हेॾे विझ या हेॾे विझ मुंहिंजी जान ख़तरे में ओ मुंहिंजा रब ख़ैर कजाए जे पेर ते पेर रखंदो अचां ईअं बसि चंद विखूं हलिया ईअं बीठा त ज़मीन बी ईअं जो ॾिसूं त मके जो शहर बीठो सुभान अल्लाह सुभान अल्लाह मके जो शहर मस्जिद आयशा तनीम वारी सुभान अल्लाह ये पेर केड़ा आहिनि ये विखूं कहिड़ियूं आहिनि रब फरमाए तो मां रब उन्हनि जा पेर बणिजी वेंदो आहियां जन सां उहे हलंदा उन जो ज़बानूं खुदाई ज़बानूं बणिजी वेंदियूं आहिनि पुटे मां 5 तरफ़ों घड़ियल ॻाल्हि कोन थो कयां हदीस कुदसी सां सही बुखारी जी हदीस आहे सुभान अल्लाह हज़रत गौस अली कलंदर रहमतुल्लाह अलैहि लिखियो आहे त मां बम्बई में जहाज ते चढ़ियुसि बहरी जहाज ते वञा पियो हज जे लाइ चढ़ियुसि सो उन खां पुछुमि जेको नाखो हलाए पियो न जहाज जेको कप्तान हलाए पियो उन कप्तान खां पुछुमि त भई तोखे इहो जहाज रानी कंदे ॿेड़ी हलाईंदे घणो वक़्तु थियो आहे चई असांजो ॾाॾनि पड़ॾाॾनि खां इहो पेशो आहे मुंहिंजा अब्बा पड़ॾाॾा ॾाॾा उहे सभु इहा किश्तीबानी कंदा हुया मां बि नंढपण खां वठी इहो ॿेड़ी हलाईंदो थो अचां चई भला हेतिरो वक़्तु थियो त ही मुसाफ़िर खणंदे को मर्द ॾिठुई जी हा 2 मर्द ॾिठो हिकिड़ो नंढपण में ॾिठो ॿियो अॼु ॾिठो अथनि नंढपण में कहिड़ो ॾिठो हुई चई नंढपण में जॾहिं मुंहिंजो बाबो जहाज हलाए पियो ऐं मां नंढो सिखां पियो उन सां गॾु वेठो हुजां जहाज जी केबिन जिते कप्तान वेहंदो आहे हिकिड़ो फ़क़ीर आयो फाटल कपिड़ा हुजनि मथे में धूड़ पई हुजेसि सादड़ो माण्हू चई त बाबा कप्तान हे जहाज जिते कॾहिं पहुचंदो मूं चयो त 15 ॾींहं लॻंदा मुंहिंजे पीउ चयो 15 ॾींहं लॻंदा 15 ॾींहं यको समुंड में भई असांजो जी घबराए थो असांखे इहो हिते 15 ॾींहं पाणी में त कोन रही सघंदासीं त मुंहिंजे बाबे उनखे मेहणो ॾिनो उन फ़क़ीर खे चई त फ़क़ीर असांजो जहाज त 15 ॾींहनि में मशीन त 15 ॾींहनि में पहुचंदी आहे भला जे तो में का ताक़त आहे त तूं पहुचाए तो में ताक़त आहे त तूं पहुचाए खणी अॻ में फ़क़ीर मुरकियो दुर्वेश मुरकी ऐं चईं त भला हितां जो निकिरंदा आहियो बम्बई में जां त पोइ पहिरियों बंदर कहिड़ो ईंदो आहे चई ग्वादर खां पोइ कहिड़ो ईंदो आहे चई ग्वादर खां पोइ ईंदो आहे
मुखा जो बंदर जे मुखा का पो केड़ो बंदर इंदो आ जे पो इंदो आहे हुदैदा जे हुदैदा का पो बंदर केड़ो इंदो आ जे पो इंदो आ जिद्दा जे पो लाहे लंगर जिद्दो अचे जे हिए जो बाहर दिसा त यार बत्तियों जिद्दे जो नजर पियो अचन यार हे छा हे ख्वाब तो दिसा ख्याल आ छा हे नंढड़ी बेड़ी पतेलो लातो सी वने दिसी अचो जिद्दो आ बियो को शारा जे असां इन सिरविर में थियासी ते हिए खिसकी जो निकतो त वरी न ॾिठोसी इहो मर्द हो वाह वाह जेके लफ्ज़ चवंदो वियो जहाज के उते पहुचाईंदो पुछा की त बंबई का पो केड़ो बंदर इंदो बाबे चयो त ग्वादर जहाज पहुची वियो वरी पुछई त केड़ो इंदो चई त पो अदन इंदो चई अदन पहुची वियो चई पो केड़ो इंदो चई मुखा त मुखा जहाज पहुची वियो मुखा का पो केड़ो बंदर इंदो चई पो हुदैदा त हुदैदा पहुची वियो चई पो केड़ो इंदो चई पो जिद्दा त जिद्दे जहाज पहुची वियो इहो मर्द ॾिठो चई भला ॿियो मर्द केड़ो ॾिठई चई ॿियो अॼु ॾिठो तम तूं ही चई मूंखे कीअं समझी त मां मर्द आहियां चई साल थी विया सफ़र कंदे लखे माण्हुनि सां मिलियो जुलियो आहियां पर कंहिं माण्हू इहो सुवाल न कयो आहे त मर्द ॾिठई जिन्स खे ॻोल्हींदी आहे मां सम्झां थो तूं मर्द आहीं तॾहिं मर्द जी पुछां पुट समझो था सुभान अल्लाह पो रब फरमाए थो व इंसालनी लओतियन्नहु जेॾीमहिल मुंहिंजो बानो मूंखां का शइ घुरंदो त मां उनखे ज़रूर ॾींदुसि लओतियन्न लाम ताकीद जो नून सकीले जो कसम जी माना निकरंदी आहे त कसम सां तो मां रब चवां त ज़रूर बिल ज़रूर ॾींदो सांस जेको घुरंदो हाणे जेका मूं वाक्यो बयान कयो पीराने पीर जो मतां कंहिंखे खुटको थिए त साईं चयो त मौला हिकिड़ो पुट ॾीस त वरी चई ॿ पुट ॾे टे चार त कंहिंखे एतिराज़ न थिए हे हदीस कुदसी बीठी आहे सही बुखारी जी मुंहिंजो बानो जेका शइ घुरंदो आहे अण लिखी बि ॾेई छॾींदो पुट ॻाल्हि सम्झ में आई वल इन इस्तादनी लउईज़न्नहु जे मुखा पनाह घुरंदो आहे त मां रब उनखे ज़रूर बिल ज़रूर पनाह हाँ सुभान अल्लाह ही अल्लाह वारनि जो शान आहे पोइ अल्लाह वारनि जे आस्थाननि ते वञिजे या न वञिजे उन्हनि जी कचहरी उन्हनि जी सोबत में वञिजे या न वञिजे पोइ जेके रोकनि था इहे रोकण वारा तुंहिंजा सॼण आहिनि या दुश्मन आहिनि हाँ जेके झलनि था त छो था दिलबराबाद वञो हाँ जेके झलनि था त छो था करमपुर शरीफ वञो ये समझ त तुंहिंजा सॼण न आहिनि इहे तुंहिंजा वेरी ऐं तुंहिंजा दुश्मन आहिनि पोइ इन्हनि दुश्मननि जे चए न लॻजाए हाँ ऐं इहा महफ़िल इहा मजलिस असुल तोखे छॾणी न आहे समझो था हाणे वरी मोबाइल फोन थी आहे न पुछंदा ओ जड़ा ॾे ख़बर साईं आहिनि या कोन्हनि हाँ साईं जे मदीने विया आहिनि त दरगाह त साईं जी बीठी आहे न हाँ तव्हांखे मुंहिंजी गुज़ारिश आहे ही फ़कीर हुजे या न हुजे तव्हांखे ही आस्थानो छॾणो न आहे हाणे 2 महीननि जे लाइ मां तव्हांखां छुट्टी वठंदुसि ॾींदव छुट्टी जी 2 महीना तव्हांजे लाइ वञी सोणे हबीब जे दर ते दुआऊं घुरंदुसि ऐं हिते मूंखे जलसनि वारा छॾनि कोन था मुंहिंजा किताब रहिया पिया आहिनि उहे मूंखे मुकमिल करणा आहिनि मदीने शरीफ़ में वञी पर हिते हीअ महफ़िल तव्हांखे छॾणी न आहे हीअ मजलिस कज़ा करणी न आहे मूं अॻे हिकिड़ो तव्हांजे लाइ करमुला हुयो हाणे 2 करमुला तव्हांजे लाइ तयारु कया अथऊं हिकिड़ो साजन साईं ॿियो मिठल साईं मां पंहिंजो रूह इन्हनि में विधो आहे सो इंशा अल्लाह ताला उहो ई तव्हांखे रूहानियत ऐं उहा ई मुहबत उहो ई फैज़ तव्हांखे मुंहिंजे बचड़नि मां मिलंदो
तव्हां के ही महफिल छड़नी ना है जी। समझो ये महफिल कज़ा न कयो, अच वञ रखो पिया। अल्लाह ताला जल शान जो जिक्र कयो, सुन्नत ऐं शरीयत जी ताबेदारी कयो, अल्लाह राज़ी, मदीने वारो साईं। अल्लाहुम्मा सल्लि व सल्लिम मुबारिक अला हबीबिना मुहम्मद व अला आलिहि व सहबिहि अजमईन। अल्लाहुम्मा या रब्बि बिल मुस्तफा बल्लिग मक़ासिदना वग़फिर लना मा मदा या वासिअल करमी। या अल्लाह इन सारी जमात राज़ी थी, सभिनी जे दिलनि जो मुरादूं पूरियूं फरमा। कर्ज वारनि जा कर्ज लाह, बीमारनि खे शिफ़ा नसीब कर, दर्दमंदनि जा दर्द दूर कर, साइलनि जा सवाल पूरा कर, मुश्किल ज़दनि जो मुश्किलातूं आसान कर। या अल्लाह असां सभिनी खे मदीना मुनव्वरा जी हाज़िरी नसीब, इश्क ऐं अदब सां हबीबनि जे दर जी हाज़िरी नसीब कर। ए मुंहिंजा मौला उहे कम करा जिन में तूं राज़ी, तुंहिंजो हबीब राज़ी। ए मुंहिंजा मौला सभिनी जे मन जूं मुरादूं पूरियूं फरमा। जन दुआ जे लाइ चयो आहे, जे न चई सघिया आहिनि मौला, जेकी बि हिन दुआ ते आमीन चई रहिया आहिनि मौला, उन्हनि सभिनी जी मग़फ़िरत फरमा, सभिनी जे दिलनि जूं मुरादूं पूरियूं फरमा। ए मुंहिंजा मौला जन जा वालिदैन फ़ौत थी विया आहिनि, उन्हनि जे क़ब्रुनि खे जन्नत जो बाग़ीचो बणा, उन्हनि जे क़ब्रुनि खे जन्नत जो गुलो गुलज़ार बणा। ए मुंहिंजा मौला मुंहिंजी अमड़ साइण खे सिहत तंदुरुस्ती नसीब कर, मुंहिंजी जीजल अम्मा खे सिहत ॾे, तंदुरुस्ती ॾे। जन जूं अमड़ियूं या वालिद नाचाक आहे, उन्हनि खे सिहत तंदुरुस्ती ॾे। जन जा वालिदैन फ़ौत थी विया आहिनि मौला, उन्हनि जे क़ब्रुनि खे जन्नत जो बाग़ीचो बणा। ए मुंहिंजा मौला हिन सारे मजमे ते पंहिंजूं रहमतूं ऐं बरकतूं नाज़िल फरमा। उहे कम करा जिन में तूं राज़ी, तुंहिंजो हबीब राज़ी हुजे। इन्नल्लाह व मलाइकतहू युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि व सल्लिम व बारिक अला हबीबिना मुहम्मद व अला आलिहि व सहबिहि अजमईन बिरहमतिका या